मीरपुर ख़ासि ज़िले जे 7 टाउन कमेटियुनि मां 7 टाउन कमेटियुनि जे चेयरमैन जूं सीटूं पीपल्स पार्टी क्लीन स्वीप कंदे खटे वई। मीरपुर ख़ासि म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे 22 यूनियन कमेटियुनि मां पीपल्स पार्टी 15, आज़ाद 2 ऐं MQM 2 सीटूं हासिल कयूं आहिनि, जॾहिं त 3 यूनियन कमेटियुनि जा नतीजा अञा रहियल आहिनि। यूनियन कमेटी 10 ते MQM पाकिस्तान जो उम्मीदवार शफ़ीक अहमद कामयाब थी वियो। यूनियन कमेटी 6 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार इकबाल पंवर 1585 वोट खणी कामयाब थी वियो। संदसि मुक़ाबले में तहरीक इंसाफ़ जो उम्मीदवार ख़ुदा ॾिनो पंवर 785 वोट खणी हाराए वियो। यूनियन कमेटी 11 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अब्दुल रऊफ़ गोरी कामयाब थी वियो, जॾहिं त यूनियन कमेटी 4 ते आज़ाद उम्मीदवार फारूक मलिक कामयाबी माणी। यूनियन कमेटी 3 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अब्दुल रज़ाक हाशमाणी 1240 वोट खणी सोभारो थियो। अहिड़ी तरह टाउन कमेटी मीरवा गोचाणी जे 8 वार्डनि मां पीपल्स पार्टी 5, MQM पाकिस्तान 2 ऐं आज़ाद अली नवाज़ शाह ग्रुप 1 वार्ड हासिल कयो। वार्ड नंबर 1 जे गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिबि आज़ाद MNA सईद अली नवाज़ शाह जी हिमायत याफ़्ता उम्मीदवार हाजी अली अहमद गोचाणी 370 वोट खणी कामयाबी माणी, जॾहिं त पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मोहम्मद सलीम गोचाणी 240 वोट खणी हाराए वियो। मीरपुर ख़ासि म्यूनिसिपल कॉर्पोरेशन यूनियन कमेटी 2 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मीर अली रज़ा टालपुर कामयाब थी वियो। संदसि मुक़ाबले में आज़ाद अली नवाज़ शाह ग्रुप जो शाहिद पंवर हाराए वियो। म्यूनिसिपल कमेटी 4 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कुर्बान अली शाह कामयाब थियो। संदसि मुक़ाबले में अली नवाज़ शाह ग्रुप जे हसन सियाल शिकस्त माणी। म्यूनिसिपल यूनियन कमेटी 1 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हाजन पंवर कामयाब थी वियो। संदसि मुक़ाबले में अली नवाज़ शाह ग्रुप जो गुल मोहम्मद पंवर हाराए वियो। अहिड़ी तरह यूनियन कमेटी 6 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कामिल पंवर MQM जे मोहम्मद अली खे शिकस्त ॾेई कामयाबी हासिल कई। साॻे नमूने यूनियन कमेटी 7 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हनीफ़ मेमण कामयाबी सहेड़ी।